ब्रेकिंग न्यूज़ शामिल कयूं था। डहरकीअ में रात देर सां गिरोह गेट वटे किरियाना स्टोर तां फोरू लखे रुपया फुर करे फरार थी विया। फोरू अब्दुल गनी पावा जे दुकान तां 5 लख रोक रक़म ऐं सामान फुर करे आसानी सां फरार थी विया। दुकान तां फुर दौरान वीडियो रिकॉर्ड में ॿुधी सघिजे थो त फोरू दुकानदार खे मुज़ाहिमत करण ते मारण लाइ धमकाए रहिया आहिनि। जिन त 4 ॾींहं अॻु मोबाइल मार्केट मां 40 लख जो धाणो पिणु लॻो हुयो। पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण में नाकाम थी वई आहे। एक भेरो ॿी अहम ख़बर खां आगाह कंदा हलो त डहरकीअ में रात देर सां गिरोह गेट वटि किरियाना स्टोर तां फोरू लखे रुपया फुर करे फरार थी विया। फोरू अब्दुल गनी पावा जे दुकान तां 5 लख रुपया रोक रक़म ऐं सामान फुर करे आसानीअ सां फरार। दुकान तां फुर दौरान वीडियो रिकॉर्ड में ॿुधी सघिजे थो त फोरू दुकानदार खे मुज़ाहिमत करण ते मारण लाइ धमकाए रहिया आहिनि। जॾहिं त 4 ॾींहं अॻु मोबाइल मार्केट मां 40 लखनि जो धाड़ो पिणु लॻो हुयो। घड़ी